अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जी बम्बई खां अलहदगी हिक ख़्याल खां हक़ीक़त ताईं जे उनवान हेठि सिराज कल्हड़ो पंहिंजी ख़ूबसूरत लिखणी में लिखे थो। तारीख़ में वॾियूं तब्दीलियूं अक्सर कंहिं हिक ख़्याल सां जनम वठंदियूं आहिनि। उहो ख़्याल पोइ माण्हुनि ताईं पहुचंदो आहे, साथ गॾु कंदो आहे ऐं आख़िरकार हिकु तहरीक जी सूरत इख़्तियार करे वठंदो आहे। सिंध जी बम्बईअ खां अलहदगी जी जदोजहद बि अहिड़े ई सफ़र मां गुज़री। साईं GM सैद पंहिंजी यादगिरियुनि में ज़िक्र करे थो त जॾहिं हू कराची लोकल बोर्ड जो चेयरमैन हो, तॾहिं सिंध जे तरक़ियाती रिथावले फंड हासिलु करण ख़ातिर खेसि बार बार बम्बई वञणो पवंदो हो। सिंध मां हासिलु थींदड़ आमदनी हूंदी बि सिंध जे ज़रूरतनि लाइ पंहिंजे ई वसीलनि जी मंज़ूरी वठण ख़ातिर ॾींहं जा ॾींहं ऑफ़िसनि जे चकर काटणा पवंदा हुआ। उहो तजुर्बो संदसि ज़हन में हिकु बुनियादी सुवालु पैदा करण जो सबबु बणियो, छा सिंध पंहिंजे वसीलनि ऐं मामलनि जी मालिक पाण न हुअणु घुरिजे? उन सुवाल मां हिकु ख़्यालु जनम वरितो ऐं उहो ख़्यालु साईं GM सैद पंहिंजे साथियुनि सां वंडियो। उतां खां उहो बहस महदूद हल्कनि मां निकिरी अवामी ऐं सियासी मैदान में दाख़िल थियो। जीअं चवणी आहे त कारवां बनता गया, वक़्त सां गॾु केतिरा ई सियासी समाजी इल्मी हल्का हिन मुतालबे जा हामी बणिजंदा विया। उन दौर में सिंध जी बम्बई खां अलहदगी सिर्फ़ु हिकु इंतिज़ामी तब्दीली न हुई, पर उहा सिंध जे मुआशी हक़नि, सियासी सुञाणप ऐं इंतिज़ामी इख़्तियारनि जी बहाली जो सुवालु बणिजी चुकी हुई। सिंध जी ज़मीन मां रेवेन्यू गॾु थींदो हो, पर ख़र्चनि ऐं तरक़ियाती मनसूबनि बाबति आख़िरी फ़ैसिला बम्बई में थींदा हुआ। इहा सूरतहाल सिंध जे सियासी शऊर रखंदड़ अॻुवाणनि लाइ क़बूलण जहिड़ी न हुई। शुरूआती मरहले में कांग्रेस हिन मुतालबे जी हिमायत कई, पर ऑल इंडिया कांग्रेस जी मरकज़ी क़यादत बाद में सिंध जी अलहदगी बाबति थधो ऐं मुहतात रवैयो इख़्तियार कयो। उन जे उबतड़ मुस्लिम लीग सिंध जे अलॻि सूबे वारे मुतालबे जी हिमायत कई, जंहिंसां सिंध में उन जी सियासी असर में निमाया वाध आई। आख़िरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1935 सिंध जी अलहदगी लाइ क़ानून बुनियाद फ़राहम कयो ऐं 1 अप्रैल 1936 ते सिंध बम्बई खां अलॻि थी बरतानवी हिंदुस्तान जो हिकु ख़ुदमुख़्तियार सूबो बणिजी वई। बाद में 1940 जी करारदाद लाहौर खां पोइ मुस्लिम लीग खे सिंध में वधीक सियासी गुंजाइश मिली, जॾहिं त कांग्रेस सिंध जी ख़ुदमुख़्तियारी बाबति सिंधी उमेदनि मुताबिक़ किरदारु अदा न करे सघी। पर हिन तारीख़ मां सभ खां वॾो सबक़ु अॼु बि ओतिरो ई अहम आहे जेतिरो 90 साल अॻु हो। सिंध जी बम्बई खां अलहदगी सिर्फ़ु जाग्राफ़ियाई हदबंदी जी तब्दीली न हुई, पर उहा वसीलनि ते इख़्तियार, इंतिज़ामी ख़ुदमुख़्तियारी ऐं सियासी वक़ार जी जदोजहद हुई। जेकॾहिं अॼु बि सिंध पंहिंजे पाणी ज़मीन, सामूंडी वसीलनि, ॿेटनि, मैदनियात ऐं माली इख़्तियारनि बाबति उहे ई सुवाल उथारे रही आहे, त उनजो मतिलबु इहो आहे त तारीख़ जा केतिरा ई बाब अञा मुकमल तौरु बंदि न थिया आहिनि। क़ौमूं तॾहिं अॻिते वधंदियूं आहिनि जॾहिं हू पंहिंजी तारीख़ खे सिर्फ़ु जशन तौरु न, पर रहनुमाई तौरु पढ़ंदियूं आहिनि। साईं GM सैद जे ज़हन में जनम वठंदड़ उहो बुनियादी सुवालु अॼु बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। छा सिंध जा वसीला, फ़ैसिला ऐं मुस्तक़बिल सिंध जे अवाम जे ख़्वाहिशनि मूजिबि तइ थियनि था? जेकॾहिं हिन सुवाल जो जवाबु अञा बि इत्मीनान बख़्श न आहे, त पोइ तारीख़ रुॻो यादि करण लाइ न, पर उन मां सबक़ु वठण लाइ बि आहे। शायदि इन्ही करे चयो वेंदो आहे त तहरीकूं नारेबाज़ी सां न, पर हिकु सचे सुवाल, हिकु ज़रूरतमंद सोच ऐं हिकु बेदार शऊर सां जनम वठंदियूं आहिनि। बाक़ी जीअं चवणी आहे त कारवां बनता गया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिराज कल्हड़ो जी ख़ूबसूरत तहरीर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।